मेन बस स्टॉप सुजावल ते कायम भट्टी होटल ते होटल मालिक ऐं होटल ते वेठल सैयद बिरादरी जे माण्हू विच में झेड़ो थी पियो, जंहिंमें लठियुनि सुरनि जो आज़ादाणो इस्तेमाल कयो वियो। नतीजे में 24 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे तहलका अस्पताल सुजावल पहुचायो वियो, जिते पुण तमामु छिकताइण वारी सूरत पैदा थी वई। इतला ते सुजावल पुलिस अस्पताल ते पंहिंजी हालातुनि ते कंट्रोल करे वरितो, जे सबब एमरजेंसी में इलाज लाइ आयल मरीज़ सख़्त परेशान थी विया। पुलिस एहलकार एमरजेंसी में आम माण्हुनि जी दाख़िला बंदि करे छॾी, जहिड़े में ॿिन्ही धुरियुनि जा टोटल 24 माण्हू ज़ख़्मी थी चुका आहिनि, जंहिंमें भट्टी बिरादरी जा 8 माण्हू ज़ख़्मी आहिनि, जिन में मोहम्मद साले, साबर भट्टी, शफ़ी मोहम्मद, हाशिम ऐं ॿिया शामिल आहिनि। जॾहिं त सैयद बिरादरी जा पुण माण्हू 8 ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन में कबूल शाह, महबूब शाह, आशिक शाह समेत ॿिया शामिल आहिनि। जॾहिं त जहिड़े में माछी बिरादरी जा 2 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि, जेके सैयद बिरादरी जे माण्हुनि जा हामी हुआ, जिन में दोस्त अली माछी, उमरान माछी ऐं ख़ैरबख्श माछी शामिल आहिनि। जहिड़े में टिनी बिरादरी जे ज़ख़्मियुनि जो तइदाद 24 थी वियो आहे। जहिड़े खां पोइ बस स्टॉप सुजावल में तहलका अस्पताल सुजावल ते काफ़ी ख़ौफ़ ऐं हिरास शाही लाइ छिकताइण वारी सूरत पैदा थी सघे थी।